चौथे पारे मां सूरत आल इमरान मां आयतूं उहे तिलावत कयूं थन जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला हिकड़ो वड्डो थोरो ॼाणायो आहे। अखियुनि वारो थोरो, कननि वारो, हथनि पेरनि वारो, ज़ुबान वारो, घर वारीअ वारो, मेवनि वारो, बागनि वारो, सिज चंड वारो। चई इहे त ॿिया थोरा घणा कया तमाम, पर वॾो थोरो हे कयो मां जो अरबी मोहम्मद करीम अॻवान करे ॾिनो। पोयां बि सुभान अल्लाह कयो। एॾो थोरो कयो मां जो सभिनी नबियनि जो सरदार ॾिनो। हिन उम्मत ते वॾा थोरा कई, पर वॾे में वॾो थोरो कयई जो उहो नबी ॾिनई जंहिंजो ॼमन निरालो, इखलाक निरालो, नबूवत निराली, मोजज़ा निराला, चओ मेराज निराला। जंहिंजो पघर मुबारक, कदम मुबारक, जुती मुबारक, चादर मुबारक, इस्म मुबारक, जिस्म मुबारक। असां ॻाल्हायूं वात मूं थुकूं निकिरनि, नबी सां ॻाल्हाईंदा वात मुबारक मूं चओ नूर जूं नाटूं निकिरनि। अमी आशा थी चए अमिन जी अम्मा मुंहिंजी सुई विञाइजी वई, अंधारिया कीअं ॻोल्हेला। नबी साईं जो मुश्किया मारे कंडे एडी रोशनाई थी वई, कमरो मुंहिंजो रोशन थी वियो। उहा विञायल सुई मां लदम, सदको अञा मां मुस्तफा जे नाले वॾा थोरा कई जो अरबी मोहम्मद अॻवान करे ॾिनई। लक़द मन्नल्लाह, सुभान अल्लाह चओ ॾाढिया, अलल मुमिनीन इज़ बाग़ फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही। मिठो कुरान ऐं नबीअ जो शान जो खीर में खंड। हे कुरान जीअरनि जे लाइ बि रहमत, मरी वेलनि जो मोमिननि जे लाइ बि रहमत। कुरान जो वॾो खज़ानो आहे, एड़ो नबी ॾिनई जेको नबियनि जो सरदार, नबियनि जो पगदार बणिजी आयो आहे। उहो मोहम्मद मुस्तफा ॾिनई हेरे त कंडी जाए जंहिंजो हथ मुबारक लटे खे लगे, बाहि न साड़े, अटे खे लगे जो बाहि न साड़े। हथ मुबारक मथे खणन, मदीने में मींहुं वसी पए, हथ मुबारक मथे खणन। अबू बकर सिद्दीक जे अम्मा के हिदायत मिली वञे, हथ मुबारक मथे खणन। अबू हुरैरे साहबीअ जे अम्मा के चओ हिदायत मिली वञे। जाबिर साईं तो चए उठ बीमार आ, हली न पियो सघे। नबी साईं खे अर्ज़ कयूं अल्लाह जा रसूल हिन खे दुआ फरमायो। थकिजी पिया हो, तव्हांजी दीद अलाए काथे आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं जन रहमत वारे हथ मुबारक सां उन उठ ते हथ मुबारक घुमायो। जाबिर साईं तो चए मुंहिंजो उठ उन्हीअ महिल तंदुरुस्ती थी वियो, तंदुरुस्त बणिजी वियो। जेका अॻी कतार वई पे उन्हीअ खां बि वञी अॻु वरितई। हिन चांगन साहबन जे जलसे में अचण वारो
कंहिंजे लप रहमत जी मिली, कंहिंजे बुख मिलियो, कंहिंजे झोल मिलियो, असांखे उहो नबी ॾिनई। वमा अरसलना, कुरान पढ़ां त रहमत वसे, कमाल ही कुरान में आ। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, वो नबी ॾिनई जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो। जो मक्के पाक में जाया, कदम मुबारक मक्के में पिया त मक्को मान वारो छो, मदीने में हिजरत करे आया त मदीनो भी जो मान वारो। अम्मा आमना चयो बच्चो मुझे पेट मुबारक में आ, मक्के जे जबलन मां, मक्के जे गिदन मां, मक्के जे बागन मां गुजर पई कया। ये लफ्ज बुधन में पे आया, बुशरा लगिया आमिना, मुबारक हो जाई आमना मुबारक, जेको तुझो बचो तुझे पेट मुबारक में आ। इहो मामूली बचो न थी, इहो अॻियनि पोयनि जो सरदार थी ॼमी पवई। इन जो नालो मोहम्मद रखी, कंहिंजो नालो चाचो रखे, ॾाॾो, नानो, नानी, मित्र। जांगन साहबन जे जलसे में अचण वारो नबीअनि जे सरदार जो नालो भी जो पाण रखियई। अहिड़ो नालो त कंहिंजो ॾेखारियो जंहिंजे नाले वठण सां चपन खे चओ चुमीअ। यो असांजो नबी नालो भी पाण रखियई। दाई सफिया थी चए मोहम्मद मुस्तफा जॾहिं जाया अम्मा आमना जे पेट मुबारक जुदा थिया, मां ख्याल कयो नाड़ो त कटिया, नाड़ो भी कटियलो, वरी ख्याल कयो गुस्ल त कराया, गैबी आवाज आयो सफिया खबरदार गुस्ल न कराए जाए। असा मोहम्मद मुस्तफा के अम्मा जे पेटों सिंगारे संवारे पाक करे पो जमीन ॾऊं रवानो कयो। वरी ख्याल कयुम सुरमो त पाराया, सुरमो भी पयलो हेॾे माॾे कंदी जाए। वरी ख्याल कयो त पैराण पाराया, हीअं जो ॾिसां त पुठी मुबारक जे विच ते नबूअत जी मोर मुबारक लॻली, जंहिंते ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल। जेको कलमो हिन कुरान में आ, कयो हिन जो दीदार त अखियूं ठरी पवनि। सुभान अल्लाह त चओ सागो कलमो हेॾे हेॾे कंदे जेको कुरान में लिखियल आ, इहो कलमो बैतुल्लाह जे दरवाजे ते लिखियो पियो आ। इहो कलमो मोहम्मद मुस्तफा जे पुठी मुबारक जे विच ते लिखियो पियो आ। इहो सागो कलमो जो जन्नत जे गेट ते लिखियो। कन कलमा मटिया, कन अज़ाना मटियूं, लड़न कबर में त ख़बर पए न। इएं मलाइक कुटीननि जीअं उठ पटण ते कुटबो आहे, मर्द ख़बर पवई हिकिड़े डंडे सां पासरियूं भॼी पेंदई। ॿुधी छॾ, पर जे कलमे ते अमल की जेको कलमो क़ुरान में आ, मलाइक चवंदई ईअं कबर में निंड कर जीअं पहिरीं राति घोट कुंवार सां आराम। तौहीद वारो थी अकीदो बचाए, हेॾे हेॾे कंदे हे मथे ते क़ुरान आ। तौहीद वारो अकीदो हिन जमीयत उलमा इस्लाम वारी जमाअत हिक रब खे करे मञो। ॾिसो त हज़रत बिलाल त तलवारीअ ते हो, त बि चए पियो हिकु रब आ। सीने ते पत्थर जी चकी, लोफर छोड़ा गिचीअ में रसी विझी गीलनि पिया, तभी पियो चवे कुल हु अल्लाह अहद अल्लाहु समद
समद माना बेनियाज, समद माना बेलालच, क्या हुआ रब जी ज़ात आ। अरे हो काफर मढ़ीअ में तो चए या सनम या सनम या सनम, निंड जीअस इते लफ्ज़ था लिखनि या समद रब तो चए जी मुंहिंजा बाना। मलाइका चऊं साईं हो बुत खे थो सॾे, निंड जी वई दस सनम जे जाइ ते समद जा था लफ्ज़ लिखनि। ओ मलाइका सनम भी सॾु न ॾेसि, मां समद भी न ॼाण त हुन मां में कहिड़ो फ़र्क़ु थियो। मांखे तोड़े को भुल में सॾींदो त बि जीव कंदो। वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। कुरान पढ़ा त सोबे खान रहमतुल्लाह अलैह जे कब्र ते रहमत वसे, मियां साहब जे कब्र ते रहमत वसे, जेके मुकाम में बयान समूरन जूं कब्रां रब हिन कुरान जे करे जो बिश्त जा बाग अर्ज़ु करण आयो आहियां। वॾो थोरो कई अरबी मोहम्मद अॻुवाणो करे ॾिनई। असांजे नबी जायो नालो भी पाण रखियई, हेॾे कंडे जायो आ सिंगार भी पाण कराई। ऐं टियों जो असांजे नबीअ खे पढ़ायई भी पाण। कंडियारे जे मस्जिद मदरसे में साईं मोहम्मद कासिम साहब पढ़ाए, मौलाना मोहम्मद इदरीस साहब पढ़ाए ऐं उस्ताद साईं अब्दुल अलीम साहब पढ़ाए। हालेजीअ में हालेजी वारा उस्ताद पढ़ाइनि। मोहम्मद मुस्तफा के पढ़ाइण वारी ज़ात चओ उन्हीं नबी जो खुदा करे निंड में दीदार थई। आमीन जाओ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, शाने औलिया अल्लाह, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। अमामला चयो बच्चो जायो, ॼमण सां मुंहिंजो घर रोशन थियो। कनुॾे रसूल जो आशिक़ छुॾाइण वारा ताबेदारी नबीअ जी कर त रब पंहिंजो दोस्त बणाईंदो। अमाम ना चयो बच्चो जायो वेठी मके में आ। जॾहिं मुंहिंजे पेट मुबारक खां जुदा थियो, मुंहिंजे घर में मामूली ॾीओ हो, मुस्तफा जाया एडी लाइट बरी वई। वेठी मके में आ, शाम जूं माड़ियूं अखियुनि सां पई ॾिसां। काॾे मको काॾे शाम, कंडे माॾे ओस ताईं लाइट छो वई। हज़रत खलील जी कब्र मुबारक शाम जे पासे ॾे ओस ताईं लाइट वई। हिन करे जो हज़रत खलील जॾहिं काबे खे तैयार कयो, अबो मिस्त्री आ, पुटु मज़ूर आ, काबो भी पाक आ त नबूवत जा हथ मुबारक भी तैयार था कनि। बई पीर पुट इते हज़रत खलील तो चए रब विच जबलन में तो काबे के तैयार कराए। हेदे ईंदो केर अर्श वारो तो जे खलील तू तैयार कर, मुंहिंजा पेरे पिया दे त ईंदा पर रोईंदा भी। एडी सिक माण्हुनि खे काबतुल्लाह ऐं हुजूर जे रोज़े जी अज भी रोईंदा था वधनि माण्हू त कॾहिं दर खुलंदा त होॾे नबीअ जो दीदार कयूं। हुजूर चयो जे मुंहिंजे रोज़े खे ॾिठो रूबरू न ॼणो मूंखे ॾिठो, मथे वाजिब आहे त क़यामत ॾींहुं शफ़ाअत कयूं, जन्नत में वरतियूं वेंदो। अल्लाह सदको वञा हुजूर जे नाले तूं काबे खे तैयार कयईं। अबो मिस्त्री पुटु मज़ूर हेॾे कंडे
जल्दी खत्म कंदुसि छो त शहीद जो बचड़ो आयो आहे उहो तव्हांखे बयान ॿुधाईंदो तव्हांजा नेण थरी पेदा असां त रोज़ गॾूं जलसन में साईं टियों ॾींहुं गॾो वरी हफ़्ते खां अॻु में रोज़ गॾूं हिन क़ुरान जे करे हेॾे कंडे अध ताईं काबो आयो हाणे मथे कीअं चढ़ूं इस्माईल अबो थो चएसि कवाज़ काॾूं डाकरियूं अचनि त मंज़िल ते पुॼूं अर्श वारो थो चए खलील घर मुंहिंजो थो ठाहे इंतज़ाम मां पाण सुभान अल्लाह जो अबा का बोतल ॾिसो असांजो रेडिटर आहे लीक अल्लाह मारे कंदे अध ताईं आया अर्श वारो थो चए हे लफ़्ज़ ॿुधाए चोटीअ जा थी हे पत्थर तूं मोकिलिया जन्नत मां इन ते बीही ओ सारी कर जाथे ज़रूरत पवंदई इहो पत्थर लिफ्ट नमूने उते बुझाई हज़रत खलील उन पत्थर ते बीही ओ सारी कई अॼु बि वञो वो जेको शीशे में बंदा पत्थर उन ते हज़रत खलील जा पेर मुबारक कदम मुबारक इएं ठया पिया आहिनि जीअं तुंहिंजा मुंहिंजा पेर गप में हज़रत खलील जे कदमनि मुबारकनि जो ज़िक्र भी चओ क़ुरान में कई खोलियो क़ुरान मारे कंदे अॼु बि वञो त उहो शीशे में कदम मुबारक बंद लगा पिया जॾहिं काबो तैयार थियो हाणे हज़रत खलील रब खे तो अर्ज़ करे रब्बना तक़ब्बल मिन्ना ऐ मुंहिंजा रब मुंहिंजे महिनत खे क़बूल कर एडो काबो ठायई अर्श वारो थो चए अॼु जेकी घुरे त मां ॾियां हीरा लाल जवाहर मोती सोन चांदी जंहिं मांखे कुझु न खपे आख़िर ज़मा मोहम्मद करीम जेको पैदा कने उहो मुंहिंजे पीढ़ीअ मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मांखे मज़ूरी मिली मिसकाल ओस ताईं पुॼायई अल्लाह शाम ताईं त उहो जवान पैदा थियो आहे जंहिंजे लाइ तो दुआ घुरी अमा आमना चयो बच्चो जायो ॼमण सां सजदे में विया अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे कयूं कंडो मारे नबी सही ॼमण सां सजदो रब जो कयो आहे चओ मुस्तफ़ा जा आशिक़ उहे जेके सजदो रब जो कनि नबी सही इबादत रब जी कई आहे नबीअ जा सच्चा आशिक़ उहे चओ जेके इबादत रब जी सिर मुबारक सजदे में रखी हे अल्फाज फरमायूं मिठी नबूवत वारी ज़बान मुबारक सां अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती सुभान अल्लाह नथा चओ नबी जमियो आहे उम्मत याद मेराज ते वञे थो उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद पुलसरा ते उम्मत याद क़यामत ॾींहुं चओ उम्मत याद सुभान अल्लाह जो कुर्बानी पिया कनि उते भी उम्मत याद उम्मत के छा थियो आहे ॾाढी नथी वणे निमाज़ जेका तोहफ़े में मिली उहा नथी वणे अख बूट त ख़बर पवई उहे जवान कमाया जन ताबेदारी कई जो मोहम्मद मुस्तफ़ा 5 मिनटनि में ख़त्म कंदुसि सब चओ सुभान अल्लाह अञा उत्तर में कारी साहब भी आयो आहे सुभान अल्लाह चओ अल्लाह हुजूर जाया सदको अनास नाले तो जंहिंजो ॼमण चओ निरालो दाई सफिया चयो आमना जे घर में वेठी आ नबी साईं जाया
ये दरवाजो खड़क्यो दर ते वञा अच्छी दाढ़ी वारा कुराड़ा पटका बदा प्यादन पुछो मान केर हो जे असां तौरेत जा आलिम असां जे किताबन में लिखियल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद यमंदो उन जो दीदार भी करण आया हूं हुजूर जे अम्मा के मुबारक भी ॾियण आया उहे ज़ियारत करे आ अम्मा मना जूं सहेलियूं आयूं उहे ज़ियारत करे वयूं मलाइक आसमान मां लही आया मुबारक भी ॾिनऊं ज़ियारत भी कयूं आखिर में जिब्रील आयो अम्मा मना के चई बच्चो काथे आ चई सुतो पियो आ हेरे हेरे कंडे हे वड्डा लफ्ज चोटीअ जा थी कन्नी जाए अच्छो कपड़ो मुंह मुबारक ते पियो आ जिब्रील कपड़े के परे करे ज़ियारत कई छा पियो चए ऐ मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न तॾहिं तो क़ुरान चए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में चेहरो भी त चेहरो हो हेरे तक हिक दफ़ो जन ॾिठो चवनि पिया वरी ॾिसूं हज़रत यूसुफ खे ज़ुलेखा जे सहेलिन ॾिठो ॾिसण खां पोइ वक़त्तान ऐदियहुन्न वक़ुल्ना हाश लिल्लाह मा हाज़ा बशरा आंगरियूं पंहिंजूं कपे वेठियूं ईमान नादऊं जन मोहम्मद मुस्तफा के ॾिठो अवल ईमान आंदऊं पोइ चओ सिर कढ अवल आंदऊं सुलेमान नबी हो बादशाह हो अज त महबूब जो शान ॿुधाए बादशाह भी आ नबी भी आ ये तख्त ते वे हवा थी मथे खणे मथे जाते उन जी दिल चाहे उते पई हवा खणे तख्त के केॾो भी मथे पियो वञे पर पहिरें आसमान खां हेठि इहो असांजो नबी आ ओ चंगन साहबन जे जलसे में अचण वारो जेको मेराज वारी रात 7 आसमान चओ किरा उन्हीं नबी जी खुदा करे निंड में ज़ियारत थई हे आखिरी लफ्ज एड़ो नबी ॾिनई जंहिंखे रब तो चए तव्हांजे लाइ दुनिया खां आखिरत भली आ जंहिं मोहम्मद मुस्तफा के रब तो चए सोना एतिरो अता कंदो मां जो तूं राज़ी थी वेने आदम नबी खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे था चवनि तूं राज़ी थी सहाबी था चवनि तूं राज़ी थी आल बैत था चवनि तूं राज़ी थी इमाम था चवनि तूं राज़ी थी वली था चवनि तूं राज़ी थी अमीर था चवनि तूं राज़ी थी गरीब था चवनि तूं राज़ी थी अमड़ियूं न्याणियूं थियूं चवनि रब तूं राज़ी थी हाजी था चवनि 5 लख खर्च करे हज करे आया अरे 5 रुपया गॾु कयूं उहे था चवनि तूं राज़ी थी पोढ़ा था चवनि तूं राज़ी थी जवान था चवनि तूं राज़ी थी सॼी दुनिया थी चए तूं राज़ी थी पर अल्लाह हिन कुरान में तो चए सोना मोहम्मद सब था चवनि तूं राज़ी थी मां अल्लाह तो चवां त मां रब तो मोहम्मद के राज़ी कंदो असांजो नबी तॾहिं राज़ी थींदो आलम वेठा कतारां लॻी वयूं तॾहिं राज़ी थींदो जॾहिं हिकिड़ो उम्मती भी जो जहन्नम में न वञे उहो नबी असां
तॾहिं चई वॾो थोरो कयो तम मोमिननि ते जो चूंडे रसूल अवांखे ॾिनमि सोन मां बणायोसीं चांदीअ मां हीरनि मां लालनि मां चई न अल्लाह फरमायो ज़मीन ते इंसान पे रहिया त नबी इंसाननि जो सरदार मोकिलियो मां जंहिंजे ॾिसण सां बुख लही वञे उञ लही वञे दुआ आहे अल्लाह ताला अहिड़े नबीअ जो निंड में दीदार या दुआ घुरो तो अल्लाह ताला अदे गुल हसन साहब जो बाबू बीमार अल्लाह उनके तंदुरुस्ती दे नालो चाहता साईं क्या जो हाजी गुलमान दुआ घुरो अल्लाहुम्मा सल्ली अला मतावरी भजन जी क्यों दुआ थी वई ना वाज टे पेरी को देर ते हलंदो अल्लाह दे फजल सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मोहम्मद मुबारक वसल्लम ऐ अल्लाह जेके तुझा बाना तोड़े आया थी उन्हनि जूं कबरां पिश्त जा बाग बणा सोबे खान चांग रहमतुल्लाह अलैह जी कबर ऐ अल्लाह मियां साहब जी कबर या जेके मर्द मायूं हिन मुकाम में या जेके तुझा बाना बानियूं तोड़े आया सभिनी जूं कबरां पिश्त जा बाग बणा ऐ अल्लाह गुल मोहम्मद साहब के तंदुरुस्ती अता फरमा जेके बीमार अस्पतालन घरन में पियो थी हिन कुरान जे करे हिन खैर जे करे रब साईं उनके तंदुरुस्ती अता फरमा समूरन जी औलाद के सालियो कर साईं मोहम्मद कासिम साहब जन अदे इमदाद जन जे हिन जलसे के गौस साहब जे बचड़न जे जलसे के रब कबूल फरमा इहो ता क़यामत तक इहो जलसो हलंदो रहे रब हिन मदरसे के आबाद कर मस्जिद के आबाद कर एड़ा पंजा बानड़ा मोकिल जो कोडी उहो थे जो हितों कुरान जा कारी निकरन हितों आलम निकरन मुंजा रब मां हिन बेकार जे हथड़न के कबूल फरमा अल्लाहुम्मा इय्याक नाबुद व इय्याक नस्तईन या हय्यु या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस रब दुनिया में रहाए सभिनी के दीन ईमान ते रहा मुसलमान करे रहा मारे तो सभिनी के कलमो ज़ुबान ते नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिही व असहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा